ओम शांति वाक्य स्वच्छं आत्मिक बल वाली आत्माएं आकर्षण मूर्त है 16 सूत्र 1972 वाक्य पांचकी श्रेष्ठ ड्रामा के अंदर हीरो एक्टर और मुख्य एक्टर समझदार बाबा प्रश्न बचन की खुद के हीरो एक्टर मेन एक्टर मुख्य एक्टर समझदार मुख्य एक्टर की तरफ तुरंत जो अटेंशन हिंदू हर सेकंड की एक्टर पांडी की मुख्य एक्टर समझते हुए बजाएंगा बुखार आते हैं जो संकल्प का करो बोलता बोलो कर्मता करो अच्छा सृष्टि रूपी रंगवंश के मेन एक्टर है समझी करे 5 बजायो था जो नामी ग्रामी एक्टर हुए ना उन्होंने मुख्य 3 गाली बाबा देने लगा कि गायन विश्व की स्टेज से मेन एक्टर आयो ताकि सब दिसंदा जिका नामी ग्रामी दुनिया वाला एक्टर सुने उनमें 3 गाल केरी होंगी एक एक्टिव होने जो एक्यूरेट होने एक्टिव भी होंगे एक्यूरेट भी होंगे नो अट्रैक्टिव भी होंगे तो ये कई गालियों नामी ग्रामी एक्टर्स में अवश्य होंगे ये पांची की नामी ग्रामी व मुख्य एक्टर समझदार भी एक्टर रहेगा सदा हर संकल्प बोल करम एक्यूरेट आए और सदा आत्मिक रूहानियत शरीर की अट्रैक्शन न लेकिन इसे आत्मा सदा प्योर आए प्योर आत्मा सब के अट्रैक्टिव लगती है पवित्रता की शक्ति सबन के अट्रैक्ट कर रही अट्रैक्टिव के गाल में है हर कर्म में हर चलन में रूहानियत की अट्रैक्शन होती खुद की आत्मा समझी कर इसका हर संकल्प करो हर कर्म करो तभी ऐसा हर कर्म हर चलन में अट्रैक्शन होंगे ये कोई शरीर में सुंदर होंदो तो वो भी अट्रैक्शन कंदो पांची तरफ ये जो आत्माएं स्वच्छ होंदे है ना आत्मिक बल वारी होंदे है देखिए आत्मा स्वच्छ होंदी है जिनका मन बुद्धि संस्कार शुद्ध होंदो जिन्हें आत्मिक शक्ति होंदी है वो भी पांची तरफ आकर्षित करती है जे आत्म ज्ञानी महात्माएं आई भी द्वापर में कांची सुतो प्रदान स्थिति वारा हुआ तो उन्होंने भी रूहानी आकर्षण हुए ना द्वापर युग का महात्माएं आदि आया द्वापर युग का अलग अलग धर्म वाला महात्माएं हुआ और हमारे भी कोई आत्मा मथा का हेठ लेंगे आप पवित्र आत्मा तो थोड़ा समय का उन्होंने आत्मिक तो प्रदान की जो आकर्षण होंगे तो पांची तरफ आकर्षित करे करे जैन की भी न दुनिया सा अल्पकाल दिलाए वैराग्य जारे चित्र है ना भी तो दुनिया में भी कई आत्माएं यहाँ भी निकलती हैं तो उन्होंने जेकी सुतो मथा का हेठ इंडिया तो सुतो प्रधान स्थिति होंगी तो वो खुद भी भगवान से ॾाढी सुठी सुख शांति थोड़ी भगवान से जुड़ल होंगी जैन के भी थोड़ो समय जे लाइ वैराग्य लाइ जॾहिं उल्टे ज्ञान वारनि में भी इतनी अट्रैक्शन हुई तो जो असां यथार्थ श्रेष्ठ ज्ञान स्वरूप आहियूं उन्होंने भी रूहानी आकर्षण व अट्रैक्शन हूंदो रहणो खपे न जॾहिं उहा आत्मा में भी हुई तो असांखे त डायरेक्ट असां परमात्मा जो ज्ञान था ॿुधूं परमात्मा की याद था करूं असां वटि यथार्थ श्रेष्ठ ज्ञान ज्ञान स्वरूप आत्माएं थे
हुननि में भी रूहानी आकर्षण व अट्रैक्शन असां में भी रहण खपे। शारीरिक ब्यूटी नजदीक व साम्हूं अचण सां आकर्षण थींदो। माण्हू जेके शरीर सां सुंदर थींदा आहिनि उहे जॾहिं पासे में ईंदा त अट्रैक्शन थींदो आहे न। लेकिन आत्मा जी रूहानी मतलब आत्मिक आकर्षण, जेकी आत्मा शुद्ध पवित्र हूंदी हुन रूहानी आकर्षण अट्रैक्शन परे खां वेठे हुए बि कीअं आत्मा खे पंहिंजी तरफ आकर्षित कंदो। रूहानी आकर्षण परे वेठे बि कीअं बि आत्मा खे पंहिंजी तरफ आकर्षित कंदो। एतिरी अट्रैक्शन असां रूहानियत पंहिंजी में अनुभव कंदा आहियूं। ईअं ई पोइ एक्यूरेट बि आहियो। एक्यूरेट कीअं जो मनसा था संकल्प जे लाइ बि श्रीमत असांखे मिली आहे कि असांखे ईअं ई संकल्प करणो आहे, ईअं ई बोलणो। वाणी जे लाइ जो श्रीमत मिली आहे, कर्म जे लाइ जो श्रीमत मिली आहे, हिन सभिनी ॻाल्हियुनि में असां एक्यूरेट आहियूं। हर कर्म में हर चलन में रूहानियत जी अट्रैक्शन हुजे ऐं हर संकल्प बोल कर्म श्रीमत अनुसार हूंदो त एक्यूरेट हूंदो। मन सां बि अंदर अनएक्यूरेट न हुजे, ये ना मन में कोई भी संकल्प डालना, मन में भी जो संकल्प हले एक्यूरेट। जो एक्टिव है, एक्टिव हमेशा मेन एक्टर में बाबत जी पुरानी बताए ना, अट्रैक्टिव एक्यूरेट और एक्टिव। एक्टिव क्या है? एक्टिव जो हूंदो आहे न उहा जे समय जीअं पंहिंजे खे ठाहिण चाहे हलाइण चाहे उहो हलाए सघंदो। एक्टिव मतलब जे समय जीअं बाबा चए उहा हलाए सघंदो, हिनखे एक्टिव चइबो आहे। त उहा ओड़ो रूप धारण करे सघे। ईअं न इहे मूंखे मुंहिंजा अहिड़ा संस्कार आहिनि मां ईअं न करे सघां। अरे बाबा चवनि त ईअं करिणो आहे त करिणो ई आहे। त जो मुख्य पाठदारी है न उन्हनि में ये टे विशेषतायूं भरल रहंदियूं। इन में ही ॾिसणो आहे कि इन असां में कहिड़ी विशेषता जी परसेंटेज में कम। विशेषता सभु एक्टर आहियूं त थोड़ी थोड़ी त हूंदियूं ई थिए, लेकिन परसेंटेज स्टेज सां गॾु गॾु परसेंटेज खे बि ॾिसणो। हांजी स्टेज सां गॾु गॾु असां हिन टई विशेषतायूं आहिनि त इहे चेक करणो। केतिरी परसेंटेज में आहे इहे बि चेक करणो। रूहानियत आहे आकर्षित करे सघंदा आहियूं। रूहानियत आहे आकर्षित करे सघंदा आहियूं। पंहिंजी आत्मिक शक्ति, आत्मिक सोच और रूहानी बोल कर्म द्वारा किसी भी आकर्षण करे सकता है। लेकिन जितनी परसेंटेज विझणी खपे उहा आहे। अगर परसेंटेज में कमियां त हिनखे संपूर्ण त न चईंदासीं, पूरो असांखे परसेंटेज बि ॾिसणी आहे। पास त थी विया, पोइ पास जे आधार ते नंबर बि त हूंदा आहिनि। डिवीजन वारनि खे बि पास चइबो, लेकिन काथे थर्ड डिवीजन वारा काथे फर्स्ट क्लास वारा फर्क त आहिनि। त हाणे चेक करणो परसेंटेज। स्टेज त हाणे नेचुरल ॻाल्हि थी, हिन स्टेज में असां रहूं ख़ुदि खे ख़ुदा जो बाबा चए उहो करण लाइ असां एक्टिव रहूं। हर कर्म असांजो मन वचन कर्म बाबा जी श्रीमत अनुसार हुजे ऐं सभिनि में रूहानी ख़ुदि खे आत्मा सम्झी करूं त आकर्षण थींदो। स्टेज तो सब नंबरवार हुन स्टेज ते त हलनि ई था।
लेकिन हाणे बाबा तो स्टेज त नेचुरल थी वई आहे, छो जी प्रैक्टिकल एक्ट में स्टेज ते त आयो न, ये स्टेज ते त सभु कीअं, लेकिन हाणे परसेंटेज जे आधार सां नंबर अचनि। सभी आत्माएं अभ्यास करन थियूं खुद खे आत्मा समझी करे, बाबा जी याद में रही करे, बाबा जी श्रीमत अनुसार हर कर्म करो और एक्टिव थी करे करो। लेकिन केर कितनी परसेंटेज सां करे तो उन अनुसार 1 2 3 4 5 6 7 8 को नंबर वार तैतीस करो नंबर लगते, ठीक है। लिसनिंग ॻाल्हियुनि में जंहिंजी परसेंटेज सुठी हूंदी उन अनुसार नंबर। अॼु ॾाढो वॾो संगठन थी वियो आहे, जीअं बाप खे बि समान ॿार कीअं लॻंदा आहिनि, तव्हां माण्हू आपस में बि हिकु समान मिलंदा आहियो, तारनि जो मेलो बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। संगम युगी मेलो त आहे ही, लेकिन हुन मेले में भी इहो मेलो, मेले जे अंदर जो विशेष मेलो लगदो आहे न, उहो को ज्यादा प्यारो लगदो। वॾा वॾा मेलनि जे अंदर भी पोइ हिकु विशेष स्थान ठाहींदा आहिनि जिते सभिनि जो मिलन थी। संगम युग जो मेलो त आहे ही, लेकिन संगम युग जो मेलो बाबा थी न नम संगम युग तेन सृष्टि देना शुद्धि विशुद्धि सर्व आत्माएं असांजी भी असांजे बाबा खे पहचानियो देव आत्माएं जो ठहण आहिनि असुल में हाणे वरी खां तयार थी, असां भी बाबा खां मिलूं था, बाबा भक्तनि खां भी मिलनि था, हर धर्म आत्माएं वारनि खां भी मिलनि था, सभु धर्म वारा सभु भगत हर टाइप हर प्रकार की आत्मा बाबा जी घर में अची करे बाबा जो परिचय परिचय वठण मतलब हुन रीति याद करण मतलब बाबा सम्मेलन मनाए। संगम की भी सारी विश्व हर आत्मा प्रकृति सब परमात्मा सा मिलता है। तो ये योनियों भी बाबा बाबा योनियों जो भी कल्याण करेगा सब बाबा सां मिलन था। एतिरे वॾे मेले में असां विशेष बाबा सां मिले थो। बाबा चए थो वॾनि मेलनि में भी विशेष स्थान हूंदो आहे, उनजे अंदर बाबा उनजे अंदर माण्हू अलॻि मिलंदा आहिनि। संगम में बेहद जो मेलो त आहे ही, लेकिन उनजे अंदर भी सूर विशेष स्थान कहिड़ो आहे मधुबन, जिते बाबा सभिनि ॿारनि सां मिलंदा आहिनि, जाते समान आत्माएं आपस में मिलते हैं। श्री संगम युक्ति जी बाबा जी दरबार लगती हुई मधुबन में हाणे भी लगती है। उन समय जो बाबा जब आ रहे हैं ना, जो बाबा जी श्रीमत ते हले वो मिलता है, तो वो सुंदर मिलन होंदो न, जाते बाबा समान आत्माएं आपस में मिलती हुई हर एक के पंहिंजी समान व समीप आत्माउनि सां मिलण जुलण सुठो लॻंदो आहे। ॿारनि के ॿारनि सां, वॾनि के वॾनि सां, हुनमें भी जो विशेष जंहिंजो नेचर हूंदो आहे उन समान मिलंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हर एक की पंहिंजी समान ऐं समीप आत्माउनि सां मिलण सुठो लॻंदो। विशेष आत्माउनि सां मेलो ठाहिण लाइ, विशेष आत्माउनि सां मेलो ठाहिण लाइ स्वयं के भी विशेष है। बाबा जो जेको संगम युक्ति मेलो लगता है ना, जॾहिं बाबा सां मिलंदा आहिनि त उन मेले में अचण जे लाइ खुद खे विशेष ठाहिणो पए, खुद खे लाइक़। ॾिसो ॿियो कहिड़े भी गुरुद्वारे मंदिर त्योहारनि में कोई भी वञी सघंदो आहे, लेकिन बाबा जो जेको ये मिलन जो ॾींहुं हूंदो आहे न, उन्हें भी सब न वञी सघंदा। दुनिया में कोई चाहे असां वञूं न, एंट्री न, परमिशन ही न हूंदी। ईअं भले वञी सघंदा आहियो, घुमी सघंदा आहियो, लेकिन हुन विशेष आत्माउनि जे मेले में वञण लाइ
स्वयं के भी विशेष ठाहिणो पए। कोई विशेष हूंदो आहे, कोई साधारण हूंदो आहे, उहो कोई मेलो उनखे न चइबो आहे कि हाणे बाबा जे घर में कोई अज्ञानी माण्हू पूरी धारणा वारो भी न वञी सघंदो, उनखे मेलो न चइबो, मतलब विशेष मेलो न चइबो। बाप जे समान दिव्य धारणाउनि जी विशेषताऊं धारण मेलो उनखे विशेष मेलो उनखे चइबो आहे जंहिंमें बाबा जो धारणाएं चई अथई उहा जेकी आत्मायूं धारण कंदियूं आहिनि उन्हनि सां बाबा मिलन मनाई। सोचो भगवान जीअं चए उहा सोचण वारियूं, उन श्रीमत ते हलण वारियूं, उन संस्कार वारी आत्माउनि सां ई भगवान खे मिलण में मज़ो ईंदो न बाबा खे। त हुननि खे जॾहिं पंहिंजो कोई चयो मंदो आहे त हुननि सां मिलण में केॾी ख़ुशी थींदी आहे न, केॾो हुननि ते प्यार ईंदो आहे। उहो ई परमात्मा बाबा भगवान सभी यादि कंदा आहिनि, भगवान कंहिंखे यादि कंदो आहे, भगवान जो प्यार कंहिंखे मिलंदो आहे, भगवान सां मिलण जो मौको कंहिंखे मिलंदो आहे जो भगवान बाबा जहिड़ा दिव्य, बाबा जा जेका गुण संस्कार श्रीमत खे धारण करे बाप समान थी करे मिलंदासीं न त हुनमें अलॻि ई मज़ो ईंदो आहे, बाबा जो विशेष प्यार असांखे मिलंदो आहे। बाप सां जो पालना वठी अथव हुनजो सबूत ॾियणो आहे। बाप सां पालना के लाइ वठी अथव, खुद में विशेषता भरण लाइ वठी अथव। लक्ष्य आहे, लक्षण आहे त हिनखे छा चइबो, ज्यादा समझता जॾहिं माण्हू कंहिंजो लक्ष्य हूंदो आहे लेकिन उहो लक्षण न हूंदा आहिनि ऐं खुद खे ॾाढो ई मतिलबु हा जंहिं असां तो समझदा आहियूं त बाबा चए थो जंहिंजो लक्ष्य हूंदो आहे उहो लक्षण न हूंदा आहिनि हुननि जे जीवन में त हुनखे बाबा ज्यादा समझदार माण्हू हिकु हूंदो आहे समझदार, ॿियो हूंदो आहे बेहद समझदार। बेहद में कोई लिमिट न हूंदी। असांखे बि सिर्फ़ ॿाहिरां न हावी सां ज्ञान ॿुधाए सभु पतो आहे नहीं न, बाबा जेको चवनि था, बाबा जेको जीअं उथो वियो खाओ पीओ जिस संबंध में अचण लाइ जीअं सिखाइनि था न बाबा ओड़ो स्वरूप में अचणो असांजे कर्मनि में अचणो खपे। तॾहिं बाबा चईंदो इहो मुंहिंजो ॿारु बेहद जो समझदार आहे। बाबा पूरे विश्व जो ज्ञान ॾिनो अथई, इतने लोकनि जो, इतने कालनि जो सभु त बाबा ॿुधाया अथई। अहिड़ी आत्मा हर सम्झ के जीवन में धारण करे जो हलदी आहे न हुनखे चइबो आहे बेहद जो समझदार। ओम शांति। बाबा खे यादि करो।